सर जी का पंजाब का ये कौन से एरिया का? बट इसकी उम्र क्या होगी बड़े होगी रेड गोल की? पता नहीं है। कीमत कितनी होगी? कीमत कितनी होगी? नहीं अंदाज़ा बता कितनी होगी अंदाज़ा? 5-6 लाख का होगा। कहिड़ो नस्ल आहे मेन जो इहो? जतन। इन घणी साईं खे डिमांड थी आहे? 1 करोड़। कहिड़ी में आया? थोरो इशारो कजो। परियां हेठि मुंहुं करे बीठी आहे। इन में खीर घणो आहे वेले जो? खीर वेले जो आहे 10 किलो। ऐं हीअ जेके भला मेयूं बीठियूं आहिनि पाण रहे हे में हेठि रुकियूं आहिनि। नस्ल कहिड़ो आहे इहे? बदी न को नालो हूंदो न, नाला जीअं हूंदा आहिनि मेन जा, हिन जो नालो छा आहे? कुंडी। कुंडी। कुंडी नस्ल जी। ऐं हिन जो घणो आहे मार्केट में? हेठि हेठि रुकियो न हूअ 13 किलो 13 किलो खीर आ रही आहे। वो 13 किलो आहे, वो 12 किलो। अंदाज़ो घणो हूंदो हुन मार्केट में रेट? मार्केट में शौक़ जे हिसाब सां साईं शौक़ जो मुल्ह त कोन्हे, हूअं मन विकिरे लाइ विकिरे कहिड़े नस्ल? शौक़ त करोड़नि 30 जो। पाए 25 पाए 30 लख 30 लख 30 लख 25 लख बि आहे। 25 लख। तव्हां घणो टाइम थियो आहे शौक़ कंदे साईं माल जो? असांजे साईं बचपन खां। तव्हां नालो ॿुधायो, ज़ात ॿुधाइजो। अली खान। अली खान। ज़ात साईं? बब्बर। Subscribe to my channel and hit the bell icon on YouTube app and never miss any update.